हलिय सोहणा साहुस के थो तोलाए यार मिठा। हलिय सोहणा साहुस के थो तोलाए यार मिठा। हलिय सोहणा कीअं गुज़ारिया तोखां सवा मुंहिंजी कान सरे। ओ मुंहिंजी कान सरे मोटिया मूडे आ जल्दी आ। हलिय सोहणा इन्हीं कलाम ते ॻायल जलाल चंडे जो ही कलाम हलिय सोहणा। बसि पोइ ही जलाल चंड साहिब जे कलामनि जी धुनुनि सां असांखे लॻाव जीअं गौर करणु त कहिड़ी धुन ते वरी उहे पंजाबी गाना उहे ॿुधणु ऐं वरी जलाल साहिब बि ईअं ई ॻाईंदो हो इन धुनुनि ते ईअं माना पको करे कलाम खे ॻाइणु। ईअं लॻंदो जलाल चंड साहिब खे उन वक़्त में जीअं मौसीकार ईअं पको करे ॻाराइनि। हाणे इहे कलाम पारस में ही ॻायो आहे 52 नंबर में। पोइ मौसीक़ी त घणो करे फिरोज़ गुल जी आहे। फिरोज़ गुल बि उस्ताद हो मौसीकारनि में सिंध में ऐं जलाल साहिब बि उस्ताद हो फ़नकारनि में। ऐं हुन राग जेको आहे सो माना सिखियो जलाल साहिब शुरू खां वठी दर्दनि ॾुखनि खां पोइ राग हुन ॻायो ऐं उन पंहिंजा दर्द इन राग में कलामनि में बयानु कया जीअं ॿुधंदा अचूं था तव्हां असां। ऐं तॾहिं करे इन कलामनि में तासीर आहे, दर्द आहे, उहो ॾुखु आहे जेको ॾुखु ही समाज जेको इहा अञा ताईं सिलसिलो जारी आहे। ठीकु आहे न साईं, गुफ़्तगू त करणी आहे ऐं उन जे फ़न बाबति या ॿिया जेके दोस्त कोशिशि करनि था त अहिड़े हिसाब सां हाणे जलाल साहिब खे आवाज़ु पंहिंजो हो। ठीकु आहे दादा। ऐं कलाम हो शाइरनि जा ॻाईंदो हो ऐं फ़नकार जंहिंखे फ़न चऊं था असां उहो इहो हिन जो त कलाम खे बीहारण जो फ़न बि ज़बरदस्त हुयो। जलाल साहिब खे कहिड़ी न कहिड़ी ॾुखी तर्ज़ धुन ही अहिड़ी तरह ॻाईंदो जो उन उर्दू या पंजाबी गाने खां बि वधीक हिन जो गानो ईअं ध्यानु तलब हूंदो हो, ध्यानु ॾियणो पवंदो, ॿुधणो पवंदो, मज़ो ॾींदो हो। हाणे जीअं तैनूं वेख सजण सिक लहंदी नहीं, अखियां थकदा नहीं, दिलि रजदा नहीं। हाणे इहो ॾिसो, इहो हिकिड़ो सराइकी गानो आहे, उहो तमामु हिकिड़ो थधो ॻायल आहे। मेरे शौक़ द नहीं इतबार तैनूं आजा वेख मेरा इंतज़ार मेरा, ईअं कुझु चवे थो। बहरहाल उहो बि सुठो आहे, पर हिन वरी अहिड़ो बीहारियो आहे साईं उन पंहिंजे दौर में। वरी मुंड में अब्दुल करीम ज़रदारी जा दोहिड़ा ॾियणु, अहिड़ो बि अहिड़ा ॾियणु। पोइ हाणे कुदरती चऊं तोहफ़ो हुयो उन्हनि खे मिलियल इहो फ़न ऐं मज़ो ॾींदा हुआ अब्दुल करीम ज़रदारी जा बाजे ते दोहिड़ा। अहिड़ी तरह जो बाजो वॼाइणु, वरी अब्दुल करीम जहिड़ो बाजो हिन महिल ताईं मतिलबु मूंखे ॿुधण में कोन आयो आहे। इमाम बख़्शारनि इन्हनि थोरे ज़रदारी भला वॼाया बाजा, पर अब्दुल करीम जी बाजे वॼाइण जी जेका हिकिड़ो स्टाइल हो या फ़न हो उहो बि पंहिंजे जाइ ते अलॻि आहे हिन महिल ताईं। त दिलि चवंदी आहे काश ईअं अहिड़ा क़ाबिल मौसीकार जलाल साहिब खे इहे कलाम ॻाराइनि अञा बि बहितरीन अंदाज़ सां जीअं इंडिया जा मौसीकार आहिनि। ॾिसो कलामनि खे कहिड़ी तरह हू रिकॉर्ड करे पहिरें ज़माने जा या 90 जे अरसे जा उन फ़नकार खां उहे ॻाराईंदा हुआ। ही त जलाल चंडे साहिब जी पंहिंजी हिकिड़ो हौसलो हिमत चऊं या पंहिंजो फ़न हो जो हू कलाम खे ईअं बीहारींदो या अहिड़े हिसाब सां हू महिनत कंदो। हिकु मतिलबु एतिरो पढ़ियल लिखियल बि माण्हू न ऐं इहा मञता दुनिया हुनखे ॾिए पई। ठीकु आहे न असां दुनिया बि मञे पई हिन ॻाल्हि खे, त उनजी क़ाबिलियत इहा। त असां चऊं था त हिन महिल ताईं सिंध में इहा जेकी फ़नकार ईअं ॻाइनि था त इन्हनि ते महिनत कई वञे। उहे मौसीकार थोरो गौर करनि त भई अहिड़ी शइ ॻायो, अहिड़ी शइ हिन खां ॻाराइजे जेका
माण्हुनि खे पसंदि अचे, घणी हद ताईं माण्हुनि खे पसंदि अचे। हा त हीउ तबिका नी न साईं, हिकु तबिको आहे जेको ॿुधे थो पियो। हिन महिल त काफ़ी माण्हू जरा चांडी साहिब खे यूट्यूब ते ॿुधण खां पोइ पसंदि कंदा, छो त महफ़िलूं पहिरियां आम न हुयूं। महफ़िलूं अचण खां पोइ जेको फ़न महफ़िलुनि में आहे जलाल साहिब जो, उहो हुन वॉल्यूम कैसेटनि खां मज़ेदार आहे, मथे आहे ऐं म्यूज़िक वारो आहे, मौसीक़ी वारो आहे। उहो जो फ़न जेको आहे अञा वधीक आहे, ॻाइण जो अंदाज़, फ़न। हिकिड़ो वाक़ियो हो, जलाल चंद साहिब हिकिड़ी औताक ठाराई, तमामु रंगीन, माना काननि ऐं तीलियुनि ते ठाराई, ऐं महांगी उन वक़्त में। उनखे बाहि लॻी, उहा औताक सड़ी वई हिननि जी। इन्ही बाबति का ॼाण आहे त तव्हां वटि ॿुधाईंदा कंहिं दोस्त वटि त महिरबानी थींदी। मूं वटि बि आहे, पर कंहिं दोस्त इहो ॿुधायो त पीरो उन पारातो ॾिनो अहिड़े कुझु, उतां जो ई माण्हू हो। पर वधीक तस्दीक लाइ दोस्तनि जी राय वठूं था जेके ॼाणू आहिनि। हा, महिरबानी अदा प्यारा भाउ। इहो वाक़ियो पुराणो आहे। जेके उनजा पुराणा दोस्त परस्तार, उन्हनि सां राब्तो थियो हो असांजो। उन्हनि मां ई कंहिं ॿुधायो हो जलाल चंद साहिब जेका पहिरीं औताक ठाराई, उहा जेका हुन वॾे शौक़ सां ठाराई ऐं वॾो ख़र्च कयो आहे उन वक़्त में, छो त ही औताकी हुआ ऐं माण्हुनि जो अचण वञण हिननि जो माण्हुनि सां मिलण जुलण, इहो ई माना हिन जी इहो शौक़ु हुयो। इहो बि हर तरह जो शौक़ु हुयो न, जानवर पालण, मीहूं, घोड़ा, कुकड़ियूं, कुकड़, ठीकु आहे न। इहे शौक़ु पंहिंजी जात शागिर्द उन वटि हूंदा। पर इहो औताक जो शौक़ु बि मूं ॿुधो त हुननि एॾी महांगी ठाराई उन वक़्त में, एॾी ख़ूबसूरत औताक ठाराई औताक जी छत ते, पर हुई उहा इहा ईअं काननि जी, पंजरनि जी। ऐं अॻु दौर में अॾियूं ईंदियूं, अॾियूं लकड़ी जूं, काठी जूं, सुठी काठी जूं अॾियूं, ऐं उनजा वरा, पंजर, वरी हेठां जेका माना उनजी चिटसाली कई वई, उहा काननि जी हुई। ऐं अॼु बि अथव साईं किथे किथे शौक़ीननि वटि इहे औताकूं असां ॾिठियूं आहिनि फेसबुक ते, कैमरा ते इहे शयूं आहिनि। हिननि माना उन वक़्त में ठाराई, माना वॾी ॻाल्हि हुई, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई इहा। पोइ उतां जो ई माण्हू आहे नुसरत फिरोज़ जो असां वटि इंस्पेक्टर आहे, उहो जे वेझो रहियो उहो घणा किसा बि ॿुधाईंदो आहे, ठीकु आहे न साईं। कई किसा आहिनि अहिड़ा किसा नी जो जेकॾहिं माण्हू यूट्यूब ते ठाहे किसो बि इहो बहितरीनु आहे हिकिड़ो, इहो त मां सोचींदो आहियां। पोइ इन करे मां हिते पुछियो हुयो, या बाक़ी वधीक मूंखे ॼाण आहे त उन इंस्पेक्टर जेको आहे न, उन मूंखे ॿुधायो त भई हिन जो जेको पीर हुयो न, हा, जेको हिन जो मुर्शिद हुयो, पीर हो, के माण्हू माना उनखे हिन ॾे वठी आया त बाबा असां ॾे हली ॻाए या अहिड़ो कुझु। हिन जो मां न ॻाईंदुमि, या को मसइलो हो की मसरूफ़ियती। ऐं हिकु वक़्तु अची वियो जेको जलाल चंद साहिबु घणो मसरूफ़ थी वियो पंहिंजे वक़्त में, उरूज में घणो मसरूफ़, छो त हुन टाइम न हो जीअं अॼुकल्ह बि फनकारनि वटि टाइम घटि हूंदो आहे, या टीवी जा जेके अदाकार आहिनि हुन वटि ड्रामा या फिल्मूं अची वेंदो, ॿाहिरि टाइम घटि। हिन बि को अहिड़ो उज़ुर हो न पीर खे ॿुधायो त मां मजबूर आहियां, नथो ॻाए सघां, न कंहिं बहरहाल। उहो इंस्पेक्टर मूंखे चए पियो, चए हुन पीर कुझु अहिड़ा लफ़्ज़ चया या हे हो, त बाबा हाणे पैसो अची वियो आहे, हीअं थी वियो आहे, असांखे नथो जेको आहे सुञाणे या असांजी ॻाल्हि नथो मञे। अहिड़ी ॻाल्हि बहरहाल हुन न कई था हुनजी ज़ुबानी। त चईं उथी हलियो, पोयां साईं हुनखे बाहि लॻी, पंहिंजी औताक खे बाहि लॻी, औताक ठाराई हिननि, ठीकु आहे न दा। इहो औताक ठाराई, असां चयो ठीकु आहे, अहिड़ो ताक़तवर पीर अची विया जेके माना घर साड़नि या औताकूं साड़नि। वरी कुझु अर्सो अॻु में हिकिड़ो ॿियो दोस्त मूंखे मिलियो, हुन चयो जेको आहे सो हिन औताक हिकिड़ो माण्हू हो, उन हिननि जी साड़ी, ठीकु आहे न साईं। ऐं वरी जलाल साहिबु हुन खां जहिड़ी तरह पंहिंजो इंतकाम चऊं या बदिलो वरितो, उहो वरी ज़हानत वारो हिकिड़ो किसो आहे, उहो बिल्कुलु असांखे ॿुधायल आहे। पर अञा वधीक थोरी तस्दीक करणी आहे हिन ॻाल्हियुनि जी, ठीकु आहे न दादा। सो ईअं न आहे चाढ़णु यूट्यूब ते, सो इन करे बसि मालूमात लाइ त शेयर कयूं था सॼणनि सां। महबूब अची मूंखे अॼु ईद कराई आहे,
महबूब अची मूंखे अॼु ईद कराई आहे हथड़नि सां सिबाए जंहिं हथड़नि सां सिबाए जंहिं हथड़नि सां सिबाए जंहिं पोशाक पराई आहे महबूब अची मूंखे अॼु ईद कराई आहे। दोस्तो जलाल चंद साहिब जो यादगार कलाम आहे। अव्हांखे जेकॾहिं यादि अचे त असांखे वॉल्यूम बि ॿुधाईंदा ऐं धुन बि ॿुधाईंदा त कहिड़ी धुन ते आहे, महिरबानी थींदियूं। जलाल चंड माना पोइ हिन दौर में अली सन बबर मेहर फ़क़ीर खे घणो ॻायो ऐं इहो कलाम ॾाढो ॻाए जेको ख़ासि करे कलाम को हिट वेंदो या हुनखे पसंदि ईंदो। हा त हा इहा सची ॻाल्हि हूंदी अकेलो थियो हूंदो वाक़ई रुनो हूंदो। इहो अली सन बबर जो कलाम आहे ऐं महफ़िलूं सजायूं पुराणे दौर में वरी इहे कादर नूहाणी सही इहे गुलाम हैदर गजू ठीकु आहे न हीरल कंबर जा कुझु कलाम इहे चयऊं कारबिल मौला पुराणे दौर में वरी इहे कलाम अक्सर पुराणी कैस्टनि में माना ऑडियो में इहे महफ़िलुनि में घणे हंधि माना साॻिया साॻिया पर अंदाज़ मटि हूंदो आहे सोच अंदाज़। हा इहो मूंखे हिकिड़ो कलाम यादि आयो पिए जलाल चंद साहिब जो ही परदेसी लफ़्ज़ ते खोड़ कलाम अथसि परदेस हलियो वएं प्यारा ऐं असीं परदेसी हलिया वेंदासीं। ॿियो चवंदो हाजी गुलाम नबी मैसर जो असीं परदेसी तव्हां नाराज़ न थियो रही राति रवाना थींदासीं अहिड़ो कुझु इहे कलाम। पोइ इन्हनि में वरी हिकिड़ो कलाम इहो ॻायईं त असीं परदेसी हलिया वेंदासीं तोखे ख़ाली अङण करे ॾींदासीं असीं परदेसी हलिया वेंदासीं तोखे ख़ाली अङण करे ॾींदासीं रही दूर मिठा तक़दीर छिके दिल बेवस आ नथी यार टके ओ रही दूर मिठा तक़दीर छिके दिल बेवस आ नथी यार टके ॾिसी डील विछोड़े जो उहाऊं ॾके खणी सूरज सभई साणनी दासी असीं परदेसी हलिया वेंदासीं तोखे ख़ाली अङणो करे ॾींदासीं। यानी माफ़ कजो बसि पोइ थोरो टुकड़ो ॻाए वरितोसीं। इहो पुराणी चवत में इहो कलाम चयो हुयईं मूंखे ॾाढो वणंदो हो।